अस्सलाम वालेकुम। अॼु असां मॉडल पेपर नंबर 8 डिस्कस कंदासीं। हिन खां पहिरियां 7 मॉडल पेपर्स असां 100 MCQs जा सॉल्व करे चुका आहियूं, यानी 700 MCQs असांजा थी चुका आहिनि। हीअ अॼु 800 MCQs थी वेंदा। अच्छा, अगरि तव्हां मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली सब्सक्राइब कजो। इन खां पहिरियां जो मां शुरूआति कयां, हिकिड़ी नंढड़ी अनाउंसमेंट आहे त हीअ कमल मोटवाणी आहे, असांजो प्यारो दोस्त आहे, बहितरीनु। उनजो यूट्यूब चैनल आहे आईलेट्स जे लाइ, जंहिंमें हू आईलेट्स जी तयारी कराईंदो आहे। जेके ॿाहिरि पढ़ण जो चाह रखनि था, फॉरेन में वञण जो, त उनजे लाइ आईलेट्स जेका हूंदी आहे ज़रूरी हूंदी आहे। ऐं इन खां अलावा साईं जेको आहे मोटवाणी साहिबु पाकिस्तान लेवल ते एसे में 2-3 दफ़ा जेको आहे सो पहिरीं पोज़ीशन बि माणे चुका आहिनि। एसे कॉम्पिटिशन थींदो आहे ओवरऑल पाकिस्तान में, उन में साईं जन 3-4 चकर जेको आहे पहिरीं पोज़ीशन। सो इन हवाले सां बि साईं खां गाइडेंस वठी सघो था। हिन जे यूट्यूब चैनल जी जेका लिंक मां पंहिंजी डिस्क्रिप्शन में ॾेई थो छॾियां। काइंडली हिकिड़े मिंट जे लाइ उन जे चैनल ते वञी सब्सक्राइब करे छॾिजो। थैंक यू। अच्छा, शुरू था कयूं हाणे। सवाल नंबर पहिरियों आहे, सिंधी में पहिरियों नाविल कहिड़े सन में छपियो? जवाबु 1868 में। ही थोड़ी वधीक एक्स्ट्रा इंफॉर्मेशन। पहिरियों नाविल कहिड़ो हुयो? रासीलास हुयो। इहो इन जो तर्जुमो जेको आहे मुंशी उधाराम ऐं जेको आहे नवल राय जेको हुयो ॿियो, ॿिन्ही गॾिजी करे इन जो तर्जुमो कयो आहे। ठीकु आहे, हीअ त थियो तर्जुमे वारो। ठीकु आहे, हीअ थियो तर्जुमे वारो। अगरि सुवालु अचे त सिंधी जो जेको पहिरियों तिब्बेज़ाद नाविल आहे उहो कहिड़ो आहे? तिब्बेज़ाद यानी ज़ाती एजाद, जेका पंहिंजी एजाद हुजे, जंहिंजे में पंहिंजा ख़्याल माण्हू इस्तेमालु कया हुजनि, त उहो आहे दिलाराम। ऐं दिलाराम जेको आहे उहो मिर्ज़ा कलीच बेग साहिब जन 1888 में लिखियो। ठीकु आहे, हीअ तारीख़ हिन जी नोट करे छॾिजो। उन खां पोइ आहे, शाह जो रिसालो पहिरें कहिड़े मुल्क में छपियो? जवाबु आहे जर्मनी में। अच्छा, हीअ जेको शाह जो रिसालो जर्मनी में पब्लिश थियो, इहो डॉक्टर ट्रंप पब्लिश करायो 1866 में। ठीकु आहे, हीअ डॉक्टर ट्रंप जेको आहे उहो लिखियो हुयो 1866 में। ऐं हिन में जेके ट्रंप साहिब जेके शाह साहिब जा सुर ॾिना, उहे 22 सुर हिन में शामिल हुया। ठीकु। सवाल नंबर 3 आहे, इन में त कलोड़नि जे दौर में छपियल पहिरें सिंधी किताब मुक़दमा सलात जे लेखक जो नालो आहे। ही मौलाना अबुल हसन सिंधी ऐं ठटवी बि सॾींदा आहिनि। इहो इन किताब लिखियो हुयो, जंहिंमें नमाज़ जा मसइला जेके आहिनि उन शामिलु कया हुया। ऐं हिन सां गॾोगॾु जेको आहे मौलाना अबुल हसन ठटवी साहिबु सिंधी रस्मुल ख़त बि जेका आहे उहा पंहिंजी जेका आहे ठाही हुई, लिखी हुई, कुझु अरबी जा अखर मिलाए करे। सवाल नंबर 4 आहे, लालचंद अमर ॾिनोमल जगतियाणी कहिड़े दौर जो अदीब हुयो? जवाबु अंग्रेज़नि खां पोइ जे दौर जो। सवाल नंबर 5, क़ुर शरीफ़ जो नज़म में सिंधी तर्जुमो कंहिं कयो आहे? हिन जो जवाबु आहे मौलवी अहमद मल्हा। हाणे ही नोट कजो त नज़म में यानी बैत वारी नज़म वारी सूरत में क़ुर शरीफ़ जो तर्जुमो मौलवी अहमद मल्हा कयो आहे। जेकॾहिं अचे नसर में तर्जुमो, उहो कयो आहे आख़ूंद अज़ीज़ुल्लाह। ठीकु आहे, आख़ूंद अज़ीज़ुल्लाह नसर में। उन खां अॻिते था हलूं। सवाल नंबर 6, इल्सा काज़ी कहिड़ी ॿोली में शाह जे रिसाले जो तर्जुमो कयो? हिन जो जवाबु आहे अंग्रेज़ी में। सवाल नंबर 7 आहे, मुक़दमा लतीफ़ी नाले किताब लिखियो आहे कंहिं? ही डॉक्टर जेको आहे गुरबख्शियाणी लिखियो आहे। ही नोट कजो, मुक़दमा लतीफ़ी डॉक्टर गुरबख्शियाणी जो लिखियलु। ऐं उन खां अलावा लुत्फ़े लतीफ़ दीन मोहम्मद वफ़ाई जो किताबु आहे। ठीकु आहे। सवाल नंबर 8, किताब मिनाजुल आशिकीन जो सिंधी तर्जुमो कहिड़े साल पधिरो थियो? हिन जो जवाबु आहे 1934 में। ही फ़ारसी में किताबु हुयो। ठीकु आहे। ऐं उन जो जेको आहे तर्जुमो कयो आहे डॉक्टर दाऊद पोटे। ठीकु आहे, डॉक्टर दाऊद पोटे हिन जो तर्जुमो कयो। ऐं तर्जुमे करण खां पोइ जेको नालो हिन ते रखियईं उहो हुयो रूहानी रमज़ूं। ठीकु आहे, हिन जो ई नालो हुयो। सवाल नंबर 9, शाह जे रिसाले जे कलमी नुस्ख़नि में घटि ऐं वधि में वधि सुरनि जो तइदादु आहे 17 खां 40। सवाल नंबर 10, सिंधी में पहिरीं लॉ डिक्शनरी कहिड़े इदारे छपाए पधिरी कई? जवाबु हैदराबाद लॉ हाउस। सवाल नंबर 11, सेई सखर ॾींहुं
नाले आतम कहाणी कहिड़े लेखक जी लिखियलु आहे? ही जवाबु आहे मोहम्मद इस्माइल उरसाणी जी। ऐं हिन जो ही किताबु 4 मकाला, इहो बि मोहम्मद इस्माइल उरसाणी जो आहे ऐं ही CSS जे सिलेबस में शामिल आहे। नयारियूं विथियूं, इहो बि किताबु जेको आहे साईं मोहम्मद इस्माइल उरसाणी जो लिखियलु आहे। सवाल नंबर 12 आहे किताबु जुंब गुज़ारियम जनसी जे लेखक जो नालो आहे? ही GM सैयद जो किताबु आहे। इन खां अलावा अच्छा ही तालीमी फ़लसफ़ो बि मोहम्मद इस्माइल उरसाणी साहिब जो किताबु लिखियलु आहे। ठीकु आहे। GM सैयद जो जेको आहे इन किताब खां अलावा सिंध ॻाल्हाए थी, इहो बि GM सैयद जो किताबु लिखियलु आहे। सिंधी कल्चर बि साईं GM सैयद जो किताबु लिखियलु आहे। ठीकु आहे। सवाल नंबर 13 पीर अली मोहम्मद राशिदीअ जो किताबु उहे ॾींहं उहे शींहं केतिरनि जुल्दनि में लिखियलु आहे? जवाबु 3 जुल्दनि में। सवाल नंबर 14 मशहूरु रूमानवी दास्तान लीला चनेसर जो तालुक़ु कहिड़े दौर सां आहे? सूमरनि जे दौर सां। अच्छा, समन जे दौर सां कहिड़ा कहिड़ा आहिनि जेके रूमानवी दास्तान? उहे नूरी जाम तमाची, जाम लाखो ऐं ओॾिण, ऐं जाम लाखो ऐं मेहर राणी, जाम लाखे सां जेके बि आहिनि इहे समन जे दौर जा। जाम अढो ऐं होथल परी बि समन जे दौर जी जेको आहे सो इश्किया दास्तान या रूमानवी दास्तान आहे। ठीकु आहे। सवाल नंबर 15 शाइरी जी सिन्फ़ घड़ोली कंहिंजी इजाद आहे? हीअ सचल सरमस्त जी इजाद आहे। घड़ोली ऐं झोलणो इहे ॿई जेके आहिनि सचल जी जेका आहे इजाद आहे। ठीकु। उन खां पोइ अॻिते हलूं था त 16 नंबर सवाल ज़िंदगी जो तन्हा मुसाफ़िर कंहिंजे कहाणियुनि जो मजमूओ आहे? तारिक अशरफ जो आहे ही। सवाल नंबर 17 अब्दुल रहीम गिरोड़ीअ जे सिंधी कलाम खे कलाम गिरोड़ी जे नाले सां कंहिं शाया करायो आहे? हीअ इम्पॉर्टेंट आहे। हिन जो जवाबु आहे उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे। ठीकु। सवाल नंबर 18 सूमरनि जे दौर में वॾो मदरसो किथे हो? अघमकोट में। सवाल नंबर 19 मोहम्मद उस्मान डीपलाई सभ खां पहिरियों कहिड़ो नाविल लिखियो? संग दिल शहज़ादी। अच्छा, ही डीपलाई साहिब जा संगड़ बि मशहूरु नाविल आहे। ठीकु आहे। ऐं पहिरियों जेको आहे संग दिल शहज़ादी आहे हिन जो। सवाल नंबर 20 मौलवी अब्दुल गफ़ूर सीताईअ कहिड़ी अख़बार जारी कई? नवाए सिंध। ठीकु। सवाल नंबर 21 शेख अब्दुल मजीद सिंधी 1914 ईस्वी में कहिड़ी अख़बार जो एडिटर मुक़ररु थियो? हीउ जवाबु आहे अल अमीन अख़बार जो। सवाल नंबर 22 अरगोननि ऐं तुरखाननि जे दौर में सिंध में कहिड़ी ॿोली में किताब लिखिया वेंदा हुआ? फ़ारसी। हिननि जे दौर में फ़ारसी जेका आहे उहा घणी उनखे अहमियत हुई। ठीकु। सवाल नंबर 23 टालपुर हुक्मरान मीर नसीर ख़ान जो शाइरीअ में तख़ल्लुस हो? मीर नसीर ख़ान टालपुर जो शाइरीअ में तख़ल्लुस जाफ़री हुयो। ठीकु। सवाल नंबर 24 सिंधी में लिखियलु किताब शैतान जो मौलिफ़ यानी लेखक आहे केरु आहे? मखदूम तालिबुल मौला। हाणे ही मखदूम तालिबुल मौला जा तख़ल्लुस जेके आहिनि साईं जन 4 मटाया हुया। पहिरियां बेवस रखियऊं, वरी पोइ फेराए करे फिराकी रखियऊं, उनखां पोइ ज़मान शाह ऐं आख़िर में तालिब ते अची स्टॉप कयूं। ठीकु। इहे 4 तख़ल्लुस हुन जा आहिनि। सवाल नंबर 25 फ़क़ीर कादिर बख़्श बेदल जो असुलु नालो हुयो? अब्दुल कादिर। सवाल नंबर 26 सिंधी ॿोली जे मशहूरु नाविल सुरैया जो लेखक आहे? फ़क़ीर सबब अली खैबराई। अॻिते था हलूं। सवाल नंबर 27 ससी पुनू जे किसे जो अंग्रेज़ी में पहिरियों तर्जुमो कंहिं कयो? हिन जो जवाबु आहे जॉन स्टार्क। सवाल नंबर 28 मूमल मेंधरे जे किसे खे फ़ारसीअ में कहिड़े नाले सां तर्जुमो कयो वियो? हीअ आहे जवाबु तरन्नुम इश्क़। मूमल मेंधरे जे किसे खे फ़ारसी में तरन्नुम इश्क़ में। ओके, सुठी ॻाल्हि आहे। सवाल नंबर 29 सिंध में कहिड़नि हुक्मराननि जे दौर में सिंध में पहिरियों भेरो मदरसनि लाइ धार इमारतूं क़ाइमु थियूं? समन जे दौर में। मदरसनि जो समन जे दौर में, इहो नोट करे छॾियो। सवाल नंबर 30 इमाम बुखारीअ सिंध जे कहिड़ी शइ बाबति लिखियो आहे त उहे शहज़ादनि खां सवाइ ॿियो केरु बि ख़रीद करे या पाए नथो सघे? इहे जुतियुनि लाइ, जुतियूं उन्हनि जे लाइ इहो इमाम बुखारीअ लिखियो आहे। सवाल नंबर 31 हाफ़िज़ उलूम तफ़ली जो शाइर, हाणे ख़बर न आहे लफ़्ज़ छा आहे, सम्झ में मूंखे बि नथो अचे। कहिड़े सिंधीअ खे चयो आहे? ही नसर बिन सिंधीअ खे ही उलूम जो शाइर नफ़लिया अलाए तफ़लिया। ठीकु आहे। सवाल नंबर 32 सिंधी शाइरी में सलोक खे कंहिं औज ॾिनो? ही सामी।
सामीअ जा सलोक मशहूरु आहिनि। हिन जा जेके शाइरी खे सामीअ जा सलोक बि चइबो आहे। सामीअ जो असुलु नालो भाई चैन राय बचूमल हुयो ऐं सामी जेके तख़लुस इस्तेमालु कया उहे ॿ कया, हिकिड़ो सामी, ॿियो ॿांभण। ठीकु आहे, इहे तख़लुस हुया सामी जा। सवाल नंबर 33, सिंधी में पहिरियों ख़बर न आहे छा लिखियलु आहे, इनखे छॾियूं था। सवाल नंबर 34, कुलियात हैदरी कंहिंजे कलाम जो मजमूओ आहे? जवाबु मिर्ज़ा कंबर अली हैदरी साहब जो। ऐं सवाल नंबर 35 आहे, सिंध जी कहिड़ी शख़्सियत खे बरतानिया जी कंहिं यूनिवर्सिटीअ में बैनुल अक़वामी कानून जो पहिरियों एशियाई ही ख़बर न आहे, कोई इनाम वग़ैरह हूंदो। ठीकु आहे, त इन जो जवाबु आहे ज़ुल्फ़कार अली भुट्टो। सवाल नंबर 36, पाकिस्तान जे क़याम खां पोइ सिंध यूनिवर्सिटी जो पहिरियों चांसलर केरु थियो? सर गुलाम हुसैन हिदायतुल्ला। सवाल नंबर 37, सिंधी ॿोली में संस्कृत वारा हर्फ़ इल्लत आहिनि घणा? 10। सवाल नंबर 38, सिंध जे मशहूरु लोक दास्तान मीर बागो ऐं सिंध राणीअ जो तालुक़ु कहिड़े दौर सां आहे? कलोडनि जे दौर सां। हीउ हिकिड़ो ईअं सम्झो नओं सुवालु आहे जेको पहिरियां मुंहिंजी नज़रुनि ते बि करे न गुज़रियो आहे। मीर बागो ऐं सिंध राणी जो तालुक़ु कलोडनि जे दौर सां आहे, नोट करे छॾियो। सवाल नंबर 39, सिंधी अदब में सिंधी किसे जी इब्तिदा, तारीख़ ऐं इर्तिका कहिड़े दौर खां शुरू थी? जवाबु अंग्रेज़नि जे दौर खां। सवाल नंबर 40, नाविल परदेसीअ जो प्यार कंहिंजो लिखियलु आहे? अल्लाह बख़्श टालपुर जो। सवाल नंबर 41, मिर्ज़ा कलीच बेग खां पोइ, अच्छा कलीच लफ़्ज़ जी माना छा आहे? तलवार। ठीकु आहे, इहो बि सवाल पास्ट में अची चुको आहे, नोट करे छॾिजो। मिर्ज़ा कलीच बेग खां पोइ ॿियो नंबर नाटक नवीस कंहिंखे चयो वञे थो? ख़ानचंद दरियाणी खे। सवाल नंबर 42, ॼेठमल परसराम जा अफ़साना चमड़ा पोशीअ जूं आखाणियूं जे नाले सां कहिड़े सन में शाया थियो? 1923 में। मलमल जो चोलो कंहिंजो मशहूरु अफ़सानो आहे? ॾाढो सुठो, हीअ आहे उस्मान अली अंसारी साहब जो। ठीकु। सवाल नंबर 44, नड़ बैत जे हवाले सां अव्हां जे ज़हन में कंहिंजो नालो अचे थो? ही SST जे पेपर में बि जेका थी आहे टेस्ट SST जी, उन में बि सवाल आयो आहे। नड़ बैत सां सावण फ़क़ीर जेको आहे उहो ई आहे, हिन सां हिन जो चाह जेको हुयो नड़ बैत सां हुयो। सावण फ़क़ीर ज़ात जो ख़ासि केली हुयो। ठीकु। सवाल नंबर 45, ही गज़ल कहिड़े शाइर जो आहे? ही गज़ल आहे, भले पढ़ी छॾियोसि, मौलाना अब्दुल गफ़ूर हुमायूनी जो। सवाल नंबर 46, सिंधी में रुबाई लिखण जो रवाजु कंहिंजे ज़माने में पियो? हीअ आहे महमूद गज़नवी जे ज़माने में। सवाल नंबर 47, शाह अब्दुल लतीफ़ भेटाई कहिड़े सुर में मींहं जी मुंद में कुदरत जे रंग ऐं रौनक जो बयानु कयो आहे? ही जवाबु आहे सुरसारंग। अच्छा, सुरसारंग में ई ड्रिगे में ड्रिगो बैत जेको आहे बैत आहिनि शाह जा, उहे सुरसारंग में ई शामिल आहिनि। सवाल नंबर 48, अदब ऐं तनक़ीद नाले किताब कंहिंजो लिखियलु आहे? जवाबु डॉक्टर मोहम्मद इब्राहिम खलील जो। सवाल नंबर 49, सिंधीअ जो मयारी लहजो कहिड़े इलाइक़े जो चयो वञे थो? इहा आहे हैदराबाद जो। सवाल नंबर 50 आहे, ॿोलीअ जी असुली बुनियाद लाइ हेसी ताईं केतिरा नज़रिया मिलनि था? जवाबु 3 नज़रिया। सवाल नंबर 51, ही कंहिंजो मिसाल आहे? हाणे हीअ सिटूं भले पढ़ो। जवाबु आहे सनत मनफसल जो। सवाल नंबर 52, ही कंहिंजो मिसाल आहे? हीअ आहे सनत जुज़ियल जो। सवाल नंबर 53, ही कंहिंजो मिसाल आहे? ही तशबीह किनाया जो। ही किनाए खे बि असां पास्ट पेपर्स में घणनि में डिस्कस करे चुका आहियूं। सवाल नंबर 54, किताब राग सागर जे लेखक जो नालो आहे? जानी फ़गानी। सवाल नंबर 55, नामियारे शाइर महबूब सरवरीअ जो असुलु नालो आहे? मोहम्मद बचन। सवाल नंबर 56, ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? हीअ आहे सुर हुसैनी में। सवाल नंबर 57, ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? ही बैत आहे। ऐं जवाबु आहे सुर सेराग में, सुर सरीराग। ठीकु आहे। सवाल नंबर 58, किताब सामीअ संधियूं सिपूं कंहिंजो कंहिं मुरतब कयो? जवाबु अब्दुल करीम संदीलो। हाणे ही सामीअ संधियूं सिपूं जेकॾहिं अचे हा त असां अखिल बूट सामी खे टिक करे छॾियो आहे, पर ही नोट करे छॾिजो, अब्दुल करीम संदीलो।
अच्छा, अब्दुल करीम संदीले जा जेके ही किताबु आहे, वॾो मशहूरु किताबु आहे, सिंधी लोक अदब जो तहक़ीक़ी जाइज़ो, तमामु बहितरीनु किताबु आहे। ऐं उन खां अलावा पहाकनि जी पाड़ बि हिन जो जेको आहे ही किताबु आहे। ठीकु आहे। सवाल नंबर 59, ज़बानी नज़मी कहाणी कासमीन ऐं कामरूप कहिड़े सन में छपियो? ही 1869 में। सवाल नंबर 60, नज़मी किताब कुता ऐं ॿिली जे लेखक जो नालो आहे? आखूंद अब्दुल रहीम वफ़ा। सवाल नंबर 61, नाविल हिकु दिलि हज़ार अरमान जे लेखक जो नालो आहे? ही कला प्रकाश जो लिखियलु आहे। सवाल नंबर 62, मशहूरु शाइर हिदायत अली नजफ़ीअ जो जनमु कहिड़े साल थियो? 1860 में। सवाल नंबर 63, मशहूरु नाविल विछड़ियलनि जो मेलो जो लेखक आहे? हाफ़िज़ हयात शाह। सवाल नंबर 64, अख़बारी कालमनि ऐं इदारनि ते मुश्तमिल किताब मर्तकन मोह कढिया जो लेखक आहे? ज़हीर हुसैन हैदरी। ही कतो कंहिंजो मिसाल आहे? कतो ही आहे सनत मुतज़ाद जो। ठीकु। सवाल नंबर 66, कलाचीअ जे कुन खां कराचीअ ताईं जो लेखक आहे? एहसान हलीम। सवाल नंबर 67, किताब जॾहिं तूं खिलें थी कंहिंजी शाइरीअ जो तर्जुमो आहे? या नज़ार काबानी जो। सवाल नंबर 68, ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? ही सुर सेरा राग में। सवाल नंबर 69, मिटीअ संदो मामरो नाले कहाणियुनि जे मजमूए जे लेखक जो नालो आहे? रफ़ीक सूमरो। कथा ऊनी ॻाल्हि इसरार जी, हीअ कथा आहे ऊनी ॻाल्हि इसरार जी जो लेखक आहे? जमाल अबड़ो। अच्छा, जमाल अबड़े जो ही मशहूरु किताबु आहे पिशू पाशा, नोट करे छॾियो। ऐं बदतमीज़ जेका आहे इहा बि कहाणी जेका आहे हिन पिशू पाशा में ॾिनल आहे, इहा बि जमाल अबड़े जी कहाणी आहे, बदतमीज़। ठीकु आहे। सवाल नंबर 61, ग़ुलामनि जो बेड़ो नाले नाविल जो तर्जुमो कयो आहे? दोस्त मोहम्मद भट्टी। सवाल नंबर 72, इंटरव्यूज़ ते मुश्तमिल किताब छो, छा ऐं कीअं जो लेखक आहे? अब्दुल कादिर जूणे जो। सवाल नंबर 73, तहफ़ुज़ सिंध नाले किताब जो लेखक जो नालो आहे? ही फाज़िल राहू जो किताब लिखियलु आहे। ठीकु। सवाल नंबर 74 आहे, ही पहिरियों बैत कसीदे जो ज़ालनि जे पर्दे बाबति कंहिंजो मिसाल आहे? ही आहे सनत बरामत इस्तेहलाल। सवाल नंबर 75, ही शेर कंहिंजो मिसाल आहे? सनत मामा जो। सवाल नंबर 76, अज़ीज़ुद्दीन अहमद जे किताब असां ग़रीब छो आहियूं जो तर्जुमो कयो आहे? कंहिं कयो आहे तर्जुमो? सैफ़ काज़ी। सवाल नंबर 77, ही शेर कहिड़े शाइर जो आहे? ही आहे इब्राहिम मुंशी जो। मूं पक सुञाता पंहिंजा हुआ के धारियुनि सां गॾु धाड़े में थी वाट ॾिसाऊं वीरनि खे वेही वांगिड़नि जे वाड़े में। अच्छा, ही जेकॾहिं ईअं मिले हा त मां त इन खे वञी करे या त शेख अयाज़ ते टिकियां या उस्ताद बुखारी ते कयां, छो त अञा बि उस्ताद बुखारी ते टिकियां, पर ही नोट कयो इब्राहिम मुंशी जो आहे। ठीकु। सवाल नंबर 78, गिरोड़ीअ जूं पेशन गोयूं नाले किताब जो लेखक आहे? केरु? मखदूम बशीर अहमद। सवाल नंबर 79, किताब मुशाहिरुल इस्लाम जे लेखक जो नालो आहे? मौलवी अब्दुल रहीम मंगी। सवाल नंबर 80, सिंध जे मशहूरु अहले कलम पुख़्ते फ़नकार ऐं ख़ासि असलोब जे साहिब लालचंद अमर ॾिनोमल जगतियाणीअ जो जनमु कहिड़े साल थियो? 1885 में। 1885 में ॿियो छा थियो? इंडियन नेशनल कांग्रेस ठही। ठीकु आहे। AO ह्यूम जेको आहे उन ठाही। ठीकु। सवाल नंबर 81, किताब आदर्श रंग जो लेखक? दुर मोहम्मद पठान। सवाल नंबर 82, नाविल आराम महल जे लेखक जो नालो आहे? नानक राम धर्मदास। सवाल नंबर 83, न्याज़ हुमायूनीअ तरफ़ां सहेड़ियल किताब आओ कांगा कर ॻाल्हि कंहिंजे कलाम जो मजमू आहे? फ़कीर दरिया ख़ान। अच्छा, न्याज़ हुमायूनी जो असली नालो छा आहे? कमेंट्स में ॿुधायो। सवाल नंबर 84, किताब सिंध जा ज़ेवर जो लेखक आहे?
मोहम्मद सुमार शेख, सिंध जा ज़ेवर। ठीकु। सवाल नंबर 85, मांझर, ककराली ऐं खारी जी ॿोली नाले किताब कंहिंजो लिखियलु आहे? ही हाफ़िज़ हबीब सिंधी जो। सवाल नंबर 86, उन जी मुख़्तसर कहाणी खे छा चइबो आहे जंहिंमें दुनिया हिकु झलक इंसानी हयातीअ जो को अकेलो रुख या वरी सियासी, इक़्तिसादी ऐं समाजी मसइलनि जो रुगो हिकु रुख पेश कयल हुजे, इनखे अफ़सानो चइबो आहे। अच्छा, अफ़साने में सिर्फ़ु हिकु रुख हूंदो ऐं अफ़सानो तव्हांजो इनखे अञा वधीक चऊं त तव्हां हिकिड़ी वेहक में अफ़सानो पढ़ी सघो था। ठीकु आहे। नावेल हिकु वेहक में तव्हां नथा पढ़ी सघो। नावेल डिघो हूंदो आहे, अफ़सानो वधि में वधि 2-3 पननि ताईं हूंदो आहे जो माण्हू हिकिड़ी निशस्त में उनखे पूरो करे सघे थो। सवाल नंबर 87, ग़ज़ल में शेरनि जे ॻाणीटे जे बारे में अहम तरीन शर्त आहे 21 हुजनि। ग़ज़ल में जेके शेर आहिनि उन में 21 हुजणु जेको आहे लाज़मी आहे। उन ई शहरी सिन्फ़ जो नालो ॿुधायो जेका फ़क़ति चइनि मिसरनि ते मुश्तमिल हूंदी आहे। हीअ आहे रुबाई। अच्छा, हाइको जेका आहे उहा शाइरी जी या ॿिए हिकिड़ो क़िस्म आहे, या जापानी सिन्फ़ आहे हाइको, जंहिंमें 3 सिटूं हूंदियूं आहिनि उन में। ठीकु आहे। ऐं मसदस में घणा हूंदा आहिनि? 6 मिसरा हूंदा आहिनि। सवाल नंबर 99, ॿोली ॻाल्हाईंदड़नि जे मख़सूस ॻाल्हि ॿोल जंहिंमें लफ़्ज़ हक़ीक़ी माना में इस्तेमालु थिए उनखे चइबो आहे रोज़मर्रा। सवाल नंबर 90, फेयर प्ले जो मतिलबु आहे जाइज़ तरीक़े सां। सवाल नंबर 91, अ मेयर्स नेस्ट जो मतिलबु आहे रुगो फ़रेब। सवाल नंबर 92, माथेले उॿावड़े जी ॿोली नाले किताब जो लेखक आहे शेख मोहम्मद फ़ाज़िल। सवाल नंबर 93, मुस्लिम वाइस नाले अख़बार जारी कंहिं कई? पीर अली मोहम्मद राशिदी। ऐं हिन जो ॿियो किताब उहे ॾींहं उहे शींहं। सवाल नंबर 94, सिंधी अदब जे नामियारे लेखक, शाइर, नाटक नवीस, अदाकार ऐं हिदायतकार हेम नागवाणीअ कहिड़े शहर में वफ़ात कई? दहली में। सवाल नंबर 95, अलाह बख़्श अकीलिया कहिड़े सन में ख़ालिद बिन वलीद नाले किताब लिखियो? अच्छा, हिन ख़ालिद बिन वलीद नाले सां किताब लिखियो आहे 1929 ईस्वी में। 1929 में ॿियो छा थियो? क़ाइदे आज़म जेके आहिनि पंहिंजा 14 नुक़्ता पेश कया हुया नेहरू रिपोर्ट जे जेको आहे उनखां पोइ। ठीकु। सवाल नंबर 96, सवानाए उमिरेन ते मुश्तमिल किताब सिंध जा मणिया कहिड़े सन में छपियो? 1932 में। सवाल नंबर 97, ट्रिम आई मेराण तरफ़ां सवानाए उमिरी नंबर में केतिरियूं सवानाए उमिरियूं ॾिनल आहिनि? 128। सवाल नंबर 98, सिंधी ॿोली में तहक़ीक़ ते पहिरियों किताब कहिड़ो लिखियो वियो? उमर मारवी। सवाल नंबर 99, 1941 में अदीब सिंध नाले रिसालो कहिड़े शहर मां जारी थियो? लाड़काणे मां। सवाल नंबर 100, ॼेठमल परसराम शाह जूं सुरमियूं नाले तनक़ीदी किताब केतिरनि जुल्दनि में लिखियो? शाह जूं सुरमियूं। ॾिसो, ही अहम आहे, ही नोट करे छॾियो। इहो आहे ॼेठमल परसराम जो लिखियलु। ठीकु आहे। इहो 3 जुल्दनि में लिखियलु। ही हुयो अॼु जो असांजो 100 MCQs मॉडल पेपर नंबर 8 जो। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो।